अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं हिन वक्त मौजूद आहियां ही तालकटंडे बागे जो शहर जेको डिस्ट्रिक्ट मीरपुर खास सां मिले तो। मीरपुर खास जे जुड़े शहर सां ही हयात खासकेली में मौजूद आहियूं ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हयात खासकेली मुकमल तरह पानी जे घेरे में आहे, पानी में बुॾी चुको आहे। ही हयात खासकेली जो मेन रोड जा जेके दुकान आहिनि तव्हां ॾिसो पिया त ही मुकमल पानी में बुॾी चुका आहिनि। शहर मां लॾ पलाण थी चुकी आहे ऐं हिन हयात खासकेली खे MMD सिमनालो जेको मेन मीरपुर खास ड्रेनेज सिमनालो आहे, जॾहिं त उन सां गॾु पुराण ढोरो जेको आहे उहो बि हिन हयात खासकेली में ई गुज़रे थो। जॾहिं त जेका राकास सिमनाली आहे LBOD सिमनाली, उहा सिमनाली बि जुडो ऐं हयात खासकेली खे वेझो गुज़र करे थी। ऐं हीअ बदनसीबी आहे त बदीन ज़िले जो ही वाहिद शहर आहे जेको हर ॿिए टे साल ते हिन बरसातनि में हिननि सिमनालियुनि जी तबाही जे करे ॿुॾंदो रहंदो आहे। हज़ारनि जी तइदाद में हयात खासकेली जा जेके रहवासी आहिनि उहे दरबदर थींदा आहिनि। हिन वक़्तु बि हयात खासकेली ख़ाली थी चुको आहे ऐं हिन हयात खासकेली जा रहंदड़ अक्सर ग़रीब मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि।